मथे में विझूं कदे हुन घर में कदे हुन घर में हुन शादी में न सतरा न पर्दो धारन मानन के आगे जाहिर थे थी यो बेगैरत मानू साईं फरमाता बेगैरत कदे भी जन्नत में दाखिल न थींदो गैरतमंद बणजो पंजा दीवारूं लोढ़ा मजबूत कयो पंजो मेहमान खानो घर का जुदा ठायो माइटन के हक ना है घर में विहार न जो माइटा अजीज होताक में भली वेहे मिठा जैसा निकाह करणो हराम आ उहो घर में अची सके तो पीउ पंजी धी सा निकाह हराम आ पीउ धी पाण में हिक बे में आमो सामो अची सजन था भा भेण हिक बे जेको आमो सामो अची सघन था उहे रिश्ता जन जो निकाह हराम आ जन का सत्तर पर्दो ना है उहे घर में अची सघन था बाकी मारो मलवे रो पुफा या से मुझा या दूर जा रिश्तेदार नानी नाड़ो सतरी पीढ़ी को माइट वो विच में वेठो अदा इनन सा जा फैमिली टर्म है बुधो थो ना फैमिली टर्म है ना साईं फरमानता तो मोमिन गैरतमंद होंदो जंहिंमें गैरत ना है उनमें ईमान ना है मोमिन उहो आ जेको गैरत सां भरपूर हो न्याणी जवान थे तो थार वेहारे न छदे न्याणियों वेहारण जायज ना है न्याणियों खपाइण जायज ना है पैसन ते न्याणियों खपाइण चो हराम आ गलायो हराम आ चो न्याणियों पैसन ते खपाइण चो हिकड़े घर के ब दरवाजा हुजन हेडो हराम जो पैसो घर में इंदो हेडो खैर और बरकत बे दर ता निकरी वेंदी इन्हें घर में खैर न रहंदो इन्हें घर में बरकत न रहंदी जे घर में हराम जा पैसा अचन रिश्वत जा पैसा जुआ जा पैसा व्याज जा पैसा न्याणी खपाए उन जा पैसा ठगी करे फितनेबाजी करे ये जेके दोलाब सा पैसा कमाए घर में आणींदो उन घर में खैर बरकत निकरी वेंदी जे पेट में हराम पवंदो अन्नार औला बिही मदीने वाले साईं फरमाए तो जंहिंजो जिस्म हराम ते पलियो आ जंहिंजे पेट में अंदर हराम पियल आ इन जे लाइ जहन्नम जी बाहि तमाम वेझड़ी आहे हेॾो मरंदो ओॾो जहन्नम में किरंदो बच्चन के हलाल खारायो हलाल कमायो हराम खां पाण के बचायो ए मिठा परावा नंग न निहारियो बेहयाई जूं नज़रूं न कयो गर्दन झुकाए हलो अॻियों के जो नंग न्याणी अचे त कंध झुकाए निमाए हलो इहो गैरतमंद इंसान चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से मिली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुढ़े ने आ रहे हो अम्मड़ जेरी थे न तू भाग वारो अम्मड़ जे हिते निरड़ ते चुम्मी दे अम्मड़ जी पेशानी जे चुम्मी दे तुझे ला जन्नत जो दर खुली वेंदो साईं फरमाइन था त जेको पीउ मां सां एहसान करण वारो बच्चो आ न उहो रुगे पीउ खे हीअं ॾिसे हज जो सवाब वरी ॿियो भेरो ॾिसे वरी ॿिए हज जो सवाब टियों भेरो ॾिसे टे हज जो सवाब चौथों भेरो ॾिसे चौथे हज जो सवाब हज़रत अली साईं शेर ख़ुदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे पीउ मां घर में वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे साईं फरमाए त अली अल्लाह ज़ोर वॾो आहे अल्लाह जोर पाकीज़ा अली रब जे खजाने में खोट न आहे भली 100 भेरा ॾिसे त 100 हजन जो सवाब उन जे दफ़्तर में लिखियो
सुभान अल्लाह। अम्मड़ जे चेहरे के दिसी हज जो सवाब, अब्बे जे मुंह मुबारक के दिसी तो के हज जो सवाब। वो एड़ो सवाब खटजे या न खटजे? पीर जा पैर धोई पिए न उन्हें ते दोज़ख जूं बाहियूं माफ़। हाँ अब्बे मर्जी इज्जत कर। ऐं साईं फरमाइन था हिकड़ी औरत एड़ी आ जो जेका टे कम करे थी, हेडो मरंदी होडो जन्नत में दाखिल थी। इने औरत जे ऐं जन्नत जे विच में फर्क संधो कुछ भी ना है सवाए मौत जे। हेडो मौत आयो होडो जन्नत में दाखिल थी जेका माई टे कम करे। अमड़ियूं ॿुधो घरनि ताईं ते आवाज़ वञे थो से कन लाए ॿुधो जे औरत में टे ॻाल्हियूं हुजनि या जन्नत औरत हेॾो साह निकिरंदो हेॾो जन्नत में दाख़िल थी वेंदो। अल्लाह करे असांजे अमड़ियुनि खे ॻाल्हि सम्झ में अचे। तव्हां बि यादि करे वञो जन ताईं आवाज़ न पहुतो आहे तूं बि वञी राति घर वारी खे ॿुधाइजांइ त दिलि पर से हीअ हदीस ॿुधाई हुई। याद भी हंदा वाले यहाँ ते ड्रप जमी विया दो याद भी हंदी टे गालियूं जे औरत में हुजन या जन्नत में औरत साह निकरंदो सिधो जन्नत में दाखिल थो। केड़ा टे कम? हिकड़ो पंज वक्त नमाज पढ़े, नमाज नमाज नमाज। वह औरत जेका पंज वक्त नमाज पढ़ंदी आ, ॿियो ॿी आदत या जो जेका पर्दो ऐं सतसुर कंदी आ, धारियनि मर्दनि जे अॻियां पंहिंजो जिस्म ज़ाहिर न कंदी आ, या पर्देदार न्याणी हेॾो मरंदी होॾो जन्नत में दाख़िल थींदी। टे नंबर ते उहा औरत जेका पंहिंजे बदन खे पंहिंजे घर खे पंहिंजे मुड़ुस जी अमानत समझे। साल जो बदन उनजे मुड़ुस जी अमानत, उन में ख़यानत न करे। धारे मर्द जे अॻियां पंहिंजो जिस्म ज़ाहिर न करे ऐं घर जूं सभु शयूं मुड़ुस जी अमानत आहिनि। मुड़ुस जे मोकल खां सवाइ टिशू पेपर आहे हिन जी का बि क़दुरु क़ीमत कान्हे, ख़सीस शइ आहे। पर जे मुड़ुस जी शइ आहे न त मुड़ुस जी मोकल खां सवाइ टिशू पेपर बि कंहिंखे न ॾिए, ॾीए जी वट बि कंहिंखे न ॾिए, सुईअ जो धाॻो बि कंहिंखे मुड़ुस जी मोकल खां सवाइ न ॾिए। इहा जन्नत औरत आहे, हेॾो साह निकिरंदो हेॾो जन्नत में दाख़िल थींदो। वरी ॿुधो भेरो ॾियांव सबक खे। उहा औरत जेका पंज वक्त नमाज़ पढ़े, ॿियो उहा औरत जेका सतुर ऐं पर्दो रखे, ॿियो उहा औरत जेका पंहिंजे बदन खे पंहिंजे घर खे पंहिंजे मुड़ुस जी अमानत सम्झे। इहे टे ॻाल्हियूं जे औरत में आहिनि हेॾो मरंदी होॾो जन्नत में दाख़िल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं तोखे बि हिकिड़ो सोलड़ो सोलड़ो कमु ॾिसां जन्नत जो जी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त मन अरवा कबदन जाइअन फलहुल जन्नह। जेको माण्हू के प्यासे जिक्र के पानी प्यारे रजाए थो, के उन्यारे जिक्र के पानी प्यारे रजाए, इन जे लाइ जन्नत लिखजी वई। मंझंदि जो टाइम आ, काढ़ो आ, गर्मी आ, को बकरार आ, को हारी नारी आ, पन्नी ता मोटियो आ, पैर उन जा मिट्टीअ में भरिया पिया आहिनि। पर उन जे करे हुन जी मिड़ी ख़ुश्क थी वई आ। तूं हीअं कर जो फ्रिज मां थधे पाणी जो गिलास खणी उन हारीअ वीचारे खे, उन धराड़ खे, उन परदेसी मुसाफ़िर खे पाणीअ जो गिलास प्यार मदीने वारो जो फरमाए त जन्नत तुंहिंजे लाइ लिखी।
पर हदीस में ये आयो तमन अरबा कबितन चाया देखो प्यासे जिक्र के रजाए मुसलमान मोमिन ये गाल न कयो तो मोमिन के पानी प्यारे मुसलमान के पानी प्यारे या इंसान के पानी प्यारे जिगर तो कुत्ते के वटबा है ना जिगर से पक्षी वटबा है ना ये रोवा छिरकिया उन्हें वट पे जिगर है सरकार फरमा जिगर के रजाए यानी कि पक्षी के पानी प्यारे उन्हें दिला जन्नता बिल्ली के पानी प्यारे उन्हें दिला जन्नता कुत्ते के पानी प्यारे उन्हें दिला जन्नता बकरी के पानी प्यारे उन्हें दिला जन्नता मेह के रिद्ध के जानवर के हलाल या हराम जको पानी जीत के जानवर के प्यारे रब उन्हें दिला भी जन्नत लिखी सौदो सस्तो आले मांगो मदीने शरीफ में अगले मानू मुझे दावत दी अरब सगोरो हुजे मठी वो घर की छत ते मथे मथे छत ते मजलिस रखी बिया मानू काफी हुआ माबूते विस मथे छत ते व्यासी वडा थाल पानी जा भरिया रखया है वडा थाल उए दानन जा रखया है हुन कुंड ते हिन पासे मुंह ने अरब सगोरे का पूछो दवा हे पानी मथे थाल भरे रखया थई ऐ हे दाणो मथे रखे छड़ियो थई छाजे करे चीज़ असा मदीने वारन जी आदत पुराने दौर का अपन दादन का वठी असा जी आदत त असा पंजे घर जे छतन ते यो पानी रखंदा ऊंची हरम जा उन्यारा कबूतर चे पींदा पखीड़ा पानी पींदा दाणो चुगंदा असा पंजे ला या इबादत समझंदा सुभान अल्लाह मदीने वारो जो मेहमान नवाजा तो उनजा पाड़ेसरी में मेहमान नवाज है इंसानन के त खारान प्यारे न पर पखिन जीतन जी भी संभाल प्यार असा वारा यार को रस्ते सा नलको लगाइंदो हैंड पंप बियो वरी रात जो हुंदो न मिशन ही पटे खई वेंदी जी पुट या खिलण जी गाल ना ये बुढ़ी मरण जी गाल रोण जी गाल असा जो हाल इहो खुदा जो कसम है या खिलण जी गाल ना रोण जी गाल असा जी सोच असा जो फिक्र अरे यो पत्थर यो पंजो लोह जो टुकड़ो खणी वे छा फायदो तो के मिलंदो इन लोह जे टुकड़े में सवे मानू पानी पियना बकरियों रिड्डू जीत जानवर पानी पिया पियन के बेचारे लगायो हो त मुसाफिरन के सहूलत दे तो नलको लगायो त न परंदो पट्टे खणी वे क्या मजे यारे यो लोह तपाए तुझे बदन के कंपन ना वींदा तुझे जिस्म के इन सा डंपियो वींदो जो तू मुसलमानन जी सहूलत वारी शे खणी वे कराए हां मस्जिद में वञो तो सुठड़ी जुती हुजे तो लिकाए जाए मता शाही जो चे खणी वञे वरी पुरानी पंहिंजी जुती फिटी करे नई जुती खणी वञो असां जो दोस्त हिकिड़ो अल्लाह उनखे जन्नत में जाइ ॾे हज़रत मखदूम बिलाल साईं जे दरगाह ते आयो जुती खणी वियो सरिया बूट को नओं वीचारो वठी आयो नात खान पैसड़ा मिलियसि बूट खणी वियो सरिया ओ शाइर हुजे ओॾी महिल गज़ल ठाही मुंहिंजो बूट मखदूम तां विया खणी इहो वियो वरी ॿियो नेठ ॾींदो खणी हुंदा पंध में मुझा मोचड़ा भी हुंदन कंध में गजल पड़ी दंग कई वही सागी जाए तेरे से तो बूट रखियो सुभान अल्लाह किते किते शायरी भी कम ॾेई वेंदी आहे वदा ओ मिठा मस्जिद जे दरवाजे ता टोंटियूं खणियूं था वञन मस्जिद जे वुज़ू खाने जूं पटियूं असां जी मस्जिद मातली शरीफ में उतो जी ॻाल्हि ॿुधायां घड़ियाल लॻो पियो जे घड़ियाल नमाज़ी जे टाइम जे लाइ त केॾी महिल नमाज़ फजर ॿे पारी टे पारी घड़ियाल के अलाह जे बाने वठी लॻायो हीअं मथो लॻो पियो हुजे उन घड़ियाल खे लाहिण जे लाइ आयो उनखे
पहुची न पियो सके मथे हुयो न विच में जारो हुयो उन जारे ते कुरान रखियल हुया हिय कई जो कुरान शरीफ अल्लाह हिक बे जे मथों कुरान रखई मथे जी पहुची सगा कुरान ते पैर रखे वो घड़ियाल लाए खड़ी हां 50 रुपया उन वक्त में 50 हले 75 जो घड़ियाल वो को वठी आयो 50 या 75 रुपया मिठा छा असा जो हाल आ अल्लाह जे कुरान के लताड़े 50 रुपए जी शे खणी वने इन जे अंदर में ईमान बचो यो मुसलमान अल्लाह जे घर में चोरी सब कुरान जी बेहुरमती करे वो मुसलमान पराई शे जे वेझो न वन कंहिंखे ईज़ा न कंहिंखे सताए न तुझे तो चंगाई कर एहसान कर उन्यारे के पानी प्यार बुखारे के मानी खारा अल्लाह तुझे जन्नत नसीब करे छे मुड़े तवज्जो कयो मां हिकड़ी हदीस ॿुधायां तवज्जो आहे सुजाग आयो जेके सुजाग आयो हथ मथे खणो शाबाश शाबाश सही मुस्लिम में हदीस जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़ो माण्हू अल्लाह जे अॻियां पेश थींदो रब उन खे ॾोरा पो ॾींदो अल्लाह उन खे चओ छा रब ॾोरा पो ॾींदुसि रब फरमाईंदुसि ओ बाना मां तो वटि आयो हुयुसि मां बुखारो हुयुसि तोखां मानी घुरियमि तो मूंखे मानी न खाराई बानो चवंदो मुंहिंजा मौला तूं रब आई खाइण खां पाक पीअण खां पाक तूं कीअं बुखारो थिए कीअं तोखे मानी खारायां रब फरमाईंदुसि फलाणे वक़्त में मुंहिंजो हिकिड़ो फलाणो बानड़ो बुखारो तो वटि आयो हुयो तोखां मानी घुरी हुयई तो उनखे मानी न खाराई जे उन मुंहिंजे बानड़े खे मानी खाराई आहे उहा मूं रब वटि अची लही हा वरी रब फरमाईंदुसि मां उन्यारो हुयुसि उन हुई मूंखे ॾाढी लॻी मूं तोखो पाणी घुरियो तो मूंखे पाणी न पियारियो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला तूं उन खां पाक आं तूं पाणी पीअण खां पाक आं कीअं तोखे उन लॻी कीअं तोखे मां पाणी पियारियां हा रब फरमाईंदुसि फलाणे वक़्त में मुंहिंजो फलाणो बानड़ो उन्यारो तो वटि आयो हो तोखां पाणी घुरियो हुयई तो उनखे पाणी न पियारियो जे उनखे पाणी पियारी हा त उहो हिते मूं वटि अचे लही हा वरी रब फरमाईंदो त मां बीमार थी पियोसि तूं मूंखां पुछण बि न आहे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला तो त रब आई पाक आई बीमारियुनि खां उज़रनि खां तूं त पाक आई मुंहिंजा मौला तूं कीअं बीमार थिए तोखां कीअं पुछण अचां रब फरमाईंदुसि त तुंहिंजे पाड़े में फलाणो बानड़ो बीमार पियो जे उन खां वञी पुछी आ त उन वटि तूं मूं रब खे लही आ सुमरा कुछ समझो था जी अल्लाह अल्लाह के उन्यारे के पानी प्यार रब खुश तो थिए के बुखारे के मानी खाराए अल्लाह खुश तो थिए के दर्दमंद जा दर्द लाए मुझो अल्लाह खुश थींदो आ हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन चौ रज़ी अल्लाह ताला अन्हु बच्चो कंहिंजो आ इमाम हुसैन जो पुटु आ मौला अली जो
फोटो अम्मा खातून जन्नत साइण जो इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे सफर में इमाम हुसैन सां गॾु हुयो। इहो सारो मंज़र करबला वारो इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो। अली असगर के शहीद थींदे ॾिठई, अली अकबर के शहीद थींदे ॾिठई, बाबे हुसैन के तीर तलवारूं खाईंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। जॾहिं करबला खां मोटी मदीने ॾे आयो त पूरी ज़िंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन रोंदो रहियो, रोंदो रहियो, रोंदो रहियो, कॾहिं न खिलियो। जॾहिं पाणी जी उञ लॻंदी हुयसि, पाणी ॾींदा हुयसि, हथ में झलींदो हो, पाणी ते नज़र पवंदी त बाबे हुसैन जी उञ यादि अची वेंदी। नंढड़े अधे अली असगर जी उञ यादि अची वेंदी हुई। तेसी पाणी जो ढुक न पीअंदो हो, जेसी अखियुनि जा ॻोढ़ा उन पाणीअ में न किरंदा हुया। रात जो रोए, ॾींहं जो रोए, इमाम ज़ैनुल आबिदीन बकिया सारी जिंदगी रोंदे रोंदे गुज़ारी। हिकड़े बेरे इमाम ज़ैनुल आबिदीन जंगल में खेमो लगाए अल्लाह जो इबादत वेठो करे, नफल पियो पढ़े, तिलावत पियो करे। कूफे जो उन वक्त जो गवर्नर जेको उबैदुल्लाह बिन ज़ियाद हुयो, उन का हुकूमत फुरजी वई, गवर्नरी फुरजी वई। मुख्तार सकफी जा सिपाही उन जे ॻोल्हा में हुया, उनखे मारण जे लाइ तलाश में हुया। उहो बि रुलंदे रुलंदे उन सहरा में जिते इमाम ज़ैनुल आबिदीन खेमो लगायूं, नफल पे पढ़िया, पानी जी खली टंगी पई आ। इमाम ज़ैनुल आबिदीन नवाज़ में आ। हेॾो उहो उबैदुल्लाह बिन ज़ियाद वॾो दुश्मन, कट्टर दुश्मन, आले रसूल जो दुश्मन, उनखे उञ लॻी, चप खुश्क थी वियसि, ज़बान ॿाहिरि निकिरी आई। पाणी जे ढुक जे लाइ परेशान हुयो। ॻोल्हींदे तलाश कंदे पाणी खे खेमे ते नज़र पे सम्झे खेमो लॻल आहे, ज़रूर को माण्हू हूंदो। अची ॾिसे त खेमे जो दरो खुलियल आहे, सुहिणी सूरत वारो जवान नमाज़ पढ़े थो। इब्न ज़ियाद बीह रहियो। जेॾी महिल साईं सलाम वरायो, उबैदुल्लाह बिन ज़ियाद उहो कट्टर दुश्मन चवण लॻो, ओ सुहिणी सूरत वारा, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, पाणी ढुक खपे। इमाम ज़ैनुल आबिदीन विया, प्यालो खयूं, ॿिनि हथनि सां हीअं झलियो, पाणी भरे ॿिनि हथनि सां उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे पेश कयो। पानी पीते वरी निहारे पियो। साईं फरमाए त अञा उञ अथई? अञा ॾाढी उञ। वरी ॿियो प्यालो भरे ॾिनऊंसि, वरी प्यालो पी, अञा बि निहारे पियो। वरी साईं जन टियों प्यालो भरे ॾिनुसि। जेॾी महिल उनखे प्यारे रॼायूं, हाणे उबैदुल्लाह बिन ज़ियाद पियो चवे त ओ मूंखे पाणी पियारण वारा सुञाणी थो मां केरु आहियां, मूंखे सुञातो अथई। पंहिंजे हथनि सां मूंखे पाणी पियारियो अथई, सुञाणी थो मां केरु आहियां। जेॾी महिल उन ज़ालिम इहो सुवाल पुछियो आहे, ओॾी महिल मुंहिंजे आका ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां ॻोढ़ा लुड़कन जी बारिश वसी पई। फरमायो मां सुञाणा थो तूं असां अहल बैत जो दुश्मन आई। करबला में असांजे पाणनि ते तो पाणी बंदि कयो हुयो। तुझो लश्कर 4000 सिपाही फुरात नदी ते पहरेदार तो बिहारिया हुया। मोहम्मद जे बच्चन खे हिकिड़ो पाणी जो ढुक न मिले।
मुझो दोली असगर उन जे करे तड़पंदे शहीद थी वियो मुझो बाबू हुसैन यारो शहीद थी वियो सुञाणा जो तू असा अहल बेतन जो वो दुश्मन इब्ने जियाद ही जिसी पुतवा मुखे पानी पंज हथन सा भरे प्यारियो आ फरमायो वो तवा जो किरदार हुयो ही असा अहल बेतन जो किरदार हुआ कूफी करबला में उते पानी ना प्यारी ने उते अली शाह थे शहजादा सारी ने निकरियो निहारी ने चढ़ मीर मुहम्मद अरबी मेहमानन के घुराए उन्हनि खे ईज़ाइण सताइण यज़ीदन जो कमा इब्ने जियाद पारन जो कमा पर दुश्मन तॾे ते अचे उन्हे खे पंहिंजे हथनि सां प्यारण हथनि सां खाराइण ही मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जे अहल बैतन जो किरदार चङनि साण चङाइयो हर को करे पर तो जियान को करे बुरन साण भलायूं जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब के पानी प्यार तुझे ला जन्नत के बुखारे के मानड़ी खराए तुझे ला जन्नत के दर्द मंद जो दर्द लाए के परेशान हाल जी परेशानी लाए के जे कम अची वञ के जे के जो बार खण के मुश्किल जे वक्त में साथ दे सहारो थी खुदा जो कसम रब खुश थी हां या है मदीने वाले साईं जी तालीम जे आका जो मिलाद मल्हायूं था न जे महबूब जे अचण जा जशन ऐं ख़ुशियूं मल्हायूं था उहो महबूब सां इहो दीन खणी आयो हुज़ूर जे अचण जूं ख़ुशियूं बि मल्हायो पर जेको हुज़ूर दीन खणी आया उन ते अमल बि कयो ॿुधायो मिलाद मल्हाईंदो हुज़ूर जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाईंदो ऐं पोइ जंहिं आका जी ख़ुशियूं मल्हायो था उन जी फर्मा बरदारी बि कंदो हुज़ूर जी सुन्नत शरीयत ते बि हलंदो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो निमाज़ पढ़ो अमड़ियूं भेनरूं निमाज़ पढ़ो नंढा वॾा निमाज़ पढ़ो मस्जिद खे आबाद कयो अल्लाह तव्हांखे आबाद करे ही सुवारी मुबारक रखो ही पटको ॿधो महबूब जी हर सुन्नत जे मथां अमल कयो अल्लाह बि राज़ी थींदो मदीने वारो बि राज़ी थींदो रब तव्हांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाईंदो अल्लाह करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम शाल असांखे अमल जी तौफीक नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासी अल करमी या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे आया सूमरो ॻोठ जे मथां पंहिंजो रहमतूं पंहिंजो बरकतूं नाज़िल फरमा जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमा असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन या नबी सलाम